खबर शामिल कंदासीं। कोटड़ी जे एसटीपी अॻवान बदमनी ते ज़ाब्तो आणे ॿिन्ही एसएचओज़ खे हटाइण जो मुतालबो कयो आहे। एसटीपी तालके कोटड़ी जे अॻवाननि अमजद मस्तोई, मुस्तफ़ा शाहाणी, अब्बास कमराणी ऐं सिकंदर बुलेदी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो एट कोटड़ी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कोटड़ी ऐं साइट कोटड़ी जा थाणा ठेकनि ते ॾिना विया आहिनि। संदन चवणो त शहर में पुलिस पंहिंजी सरपरस्ती में चोरियूं ऐं फोरूं कराए रही आहे। उहो सबबु आहे त फोरन हथां पुलिस अहलकार बि क़तल थियण लॻा आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुन मुतालबो कयो आहे त एसयूपी वर्कर्स समेत केतिरनि ई शहरनि जूं चोरियूं ऐं फुरूं थी चुकियूं आहिनि। हुननि डीआईजी हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त करप्ट पुलिस अहलकारनि खे हटाए शहर में अमन अमान बहाल करायो वञे। नाज़रीन, पीपल्स पार्टी एमएनए सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त वण ज़मीन जा ज़ेवर ऐं कुदरत जी नेमत आहिनि। सेहतमंद माहौल लाइ वध खां वधि वण लॻाइण घुर्जनि। खानगढ़ में वण पोखण दौरान वणनि जी वाधी ऐं ॿेलनि जी तबाही सां मुल्क समेत सॼी दुनिया में वॾी माहौलियाती तब्दीली अची वई आहे, जंहिंसां माहौल ते तमामु घणा मनफ़ी असर पई रहिया आहिनि। हुन वधीक चयो त ताज़ो पाकिस्तान ऐं सिंध में पियल तूफ़ानी बरसातूं बि उन माहौलियाती तब्दीली जो कारण आहिनि। इन करे असां सभिनी ते उहो कर्ज़ आहे त असां पंहिंजे वस आहर पंहिंजी ज़मीननि में घरनि जे आॾो रोडनि रस्तनि तोड़े वाहन जे पासे सां वधि में वधि वणकारी कयूं। संदसि चवणु हो त अजड़ी वियल ॿेलनि जी बहालीअ खे यकीनी बणाए वञे। इन मौक़े ते हाजी ज़बरदस्त खान महर, अब्दुल रज़ाक खान महर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री सैयद आमिर शाह पिणु मौजूद हुआ। नाज़रीन, बगड़ में समाजी अॻवान अदनान अहमद तुनियो जी पहिरीं वरसी सादगीअ सां मल्हाई वई। ॻोठ थड़ी हाशिम में गुज़िरियल साल रोड हादसे में फौत थी वियल सीनियर सहाफ़ी इमरान तुनियो, लेखक फरहान तुनियो ऐं कामरान तुनियो जी नंढे भाउ सोशल वर्कर शहीद अदनान अहमद तुनियो जी पहिरीं वरसी मल्हाई वई। मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि सहाफ़ी अदनान तुनियो जे वारसनि, संदसि दोस्तनि ऐं ॻोठाणनि नवाब खान तुनियो, कारी मोहम्मद उस्मान मुग़ेरी, दीदार अली तुनियो, असद पीरज़ादो, अब्दुल मजीद तुनियो, जानी सूमरो, अब्दुल वहाब तुनियो ऐं ॿियनि शिरकत करे संदसि मज़ार ते हाज़िरी भरे गुल निछावर कया। शहीद जी रूह खे सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी वई ऐं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो बंदोबस्त पिणु कयो वियो। तक़रीब दौरान ॻाल्हाईंदे दीदार अली तुनियो, फरहान तुनियो, अब्दुल क़द्दूस वाहूचो ऐं सरताज तुनियो चयो त 1 साल अॻु तेज़ रफ़्तार कोच जे टकर में फौत थी वियल नौजवान सोशल वर्कर अदनान अहमद तुनियो जे केस में मुलविस बदमस्त कोच ड्राइवर सुहेल लुंड खे हिन वक़्त ताईं सज़ा न मिली सघी आहे। संदसि चवणु हो त अदनान तुनियो ॿियनि जे कमु अचण वारो इंसान हिन 27 वरहनि जी उमिरि में समाजी भलाई ऐं इंसानी ख़िदमत लाइ तमामु बहितर कमु कयो। इलाइक़े लाइ कयल ख़िदमतूं कॾहिं बि नथियूं विसरी सघजनि। तलाउ में बुॾी फौत थी वियो आहे। जागण वेझो ॻोठ दरिया ख़ान बखराणी में 3 वरियनि जो नींगर अब्दुल अज़ीज़ पुटु मोहम्मद हसन बरसाती पाणीअ में ॿुॾी वियो आहे। नींगर खे वारसनि खणाए इस्पताल पहुचायो, जिथे डॉक्टरनि खेसि फौत थियण जी तस्दीक कई आहे। नींगर जो लाश संदसि वारस खणाए इस्पताल पहुता त संदसि घर अंदरि कोहराम मची वियो आहे। नाज़रीन, नौशहर फ़िरोज़ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गंदगीअ जा ढेर लॻी वञण सबबि रहवासिन सख़्तु ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। रहवासिन ॿुधायो आहे त शहर जी सिंध कॉलोनी, इंसाफ़ ऐं मिठियाणी रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रोड गंदे पाणीअ में ॿुॾल आहिनि। रहवासिन ॿुधायो आहे त गंदगी पखिड़िजण सबबि रहवासिन मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थी विया आहिनि। रहवासिन ॿुधायो त घिटनि में गंदो पाणी भीजी वञण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत समूरा रहवासी परेशान थी विया आहिनि। हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते ॼाणायल इलाइक़नि मां गंदो पाणी साफ़ करे पेश ईंदड़ परेशानियुनि खां बचायो वञे। नाज़रीन, शहदाद कोट में एसयूपी ऐं शहरनि पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे अमन जी बहालीअ जो मुतालबो कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ आसिफ़ मगज़ी ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हो त चोरनि ऐं फुरनि जो रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि, जंहिं सबबि रहवासी परेशानियुनि जो शिकार आहिनि। हुननि चयो आहे त बदअमनी सबबि संदनि कारोबार ऐं ज़िंदगीअ जो कार्यवर सख़्तु मुतासिर थियो आहे, पर पुलिस पारां के बि संजीदा क़दम न पिया खया वञनि। अॻवान नाला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल इलाइक़े में बदअमनीअ ते ज़ाब्तो आणे शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।